नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां के रानीपुर का ख़बर ॾींदा आहियूं त अबलवा में पाणी खोट ऐं खाटी न थियण ख़िलाफ़ आबादगारनि पारां ॻोठ अली आबाद भरिसां क़ौमी शाहरा ते बुख हड़ताल कैंप क़ाइमु करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां पेश आहे रानीपुर में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम शेख जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं रानीपुर भरिसां ॻोठ अली आबाद में, जिते आबादकारनि अबलवा में पाणी न हुजण ऐं खाटी न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी कैंप क़ाइमु कयो। अॼु असां ॻाल्हि ॿोल छा चवणु आहे? महीना थी विया आहिनि, अबलवा खे पाणी कोन ॾिनो वियो आहे। उन जे करे असां जो एहतिजाजी बुख हड़ताल ते वेठा आहियूं ऐं तक़रीबन साल थी वियो आहे त हिन जी खाटी बि न खई वई आहे। असल में सालाना पाणी जेको बंदि कयो वेंदो आहे, जेको हाणे बि बंदि कयो वियो, उहो सिर्फ़ु खाटीअ लाइ, पर तव्हां बि मीडिया वारनि बि ॾिठो ऐं सभिनि माण्हुनि बि ॾिठो त उन जी खाटी अबलवा जी हिन महिल ताईं कंहिं कोन खई आहे ऐं पाणी बि वरी न मोकिलियो अथऊं। आला अमलदारनि जो इहो मुतालबो आहे त बराए महिरबानी करे असांजे अबलवा में पाणी ॾिनो वञे, जीअं असांजा नंढड़ा बचड़ा आहिनि, असांजो गुज़र सफ़र हिन ज़मीनुनि ते आहे, ॿनियुनि ते आहे। ॿियो असांखे कारोबार कोन्हनि, जा नौकिरियूं कोन्हनि, सो महिरबानी करे हिनखे पाणी ॾिनो वञे जीअं असांजे बचनि जो गुज़र सफ़र थी सघे। असां अॻिलो एसटीओ जेको आहे साहब असां वाइदो करे वियो, तव्हां उथो धरणो पटियो त असां तव्हांखे पाणी बि ॾींदासीं, खाटी खणी ईंदासीं, ऐं उहे असांजे लड़िया ई न आहिनि अॼु ताईं। तव्हां ॾिसो हली त हिन महिल ताईं पाणी बि कोन्हे, खाटी बि खयल कान्हे, मजबूर लॻा पिया आहियूं। असांजो माल जे लाइ कोन्हे को जेको आहे उहो पी सघे। मां साल आहे खाटी न आहे। असां जेकॾहिं पाड़े वारा ज़मींदार अबुल में लहूं था खाटीअ जे लाइ, गंद कढण जे लाइ, त उन्हनि जूं खलूं जान तो लही वयूं। रानीपुर जा गंबट जा टोटल गटर इन में आहिनि। असां मजबूर हूं त कोडर खणी लही नथा सघूं। हे जेके बेलदारनि वीज़ा ते खुली आहिनि, असां मजबूर आहियूं त न बेलदार आहे न को अमलदार आहे। असां मजबूर थी हाणे असांखे रोड बंदि करणो पवंदो। जी नाज़रीन, तव्हां हितां जे आबादकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त गुज़िरियल 4 महीननि खां अबलवा में पाणी न हुजण ऐं खाटी न थियण सबबु असांजा फसल सुकी तबाह थी रहिया आहिनि, जंहिं सबबु असांखे लखनि रुपयनि जो नुक़सानु थी रहियो आहे। हिननि आबादी खाते जे सूबाई वज़ीर ऐं ॿियनि वस वारनि खां घुर कई आहे त ख़ुदा जल्द अज जल्द अबलवा में पाणी छॾियो वञे, अबलवा जी खाटी खणाई वञे, जीअं असांजा फसल तबाह थियण खां बची सघनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।